माता रानी दरबार जे मेले जो लख लख वाधायूं सभिनी खे। जय माता दी, जय माता रानी जी भॼन सां। असां सभु माता रानी खे अॼु वॾे ॾींहं ते सिर्फ़ु इहा प्रार्थना कंदासीं, माता रानी न सिर्फ़ु असांखे हिन जीवन में जेके जेके शयुनि जी ज़रूरत आहे उहे असांजी ख्वाहिशूं पूरियूं कयो, बल्कि असांखे अहिड़ो आशीर्वाद ॾियो त जीअं असांजो जीवन सफल थिए। असां हमेशह हज़ारे कामनाऊं मन में खणी ईंदा आहियूं, कंहिंखे पुट जी, कंहिंखे गाॾी जी, कंहिंखे घर जी, कंहिंखे नौकिरी जी, कंहिंखे मंगणी जी, कंहिंखे छाजी। मूंखे तमामु घणी ख़ुशी थींदी आहे तॾहिं त जेको लखनि मां हिकिड़ो अची मूंखां पुछंदो आहे त साईं असांजी मुक्ति कीअं थींदी। असांखे न सिर्फ़ु जेको आहे सो इहो ध्यानु रखणु खपे त असांजी जेका आयु आहे 10 साल जी, 50 साल जी, 100 साल जी, उन में असांखे केतिरियूं ख़ुशियूं केतिरा ग़म मिलनि था, पर असांजो हिते जेको मनुष्य जनम थियो आहे उन में असां कीअं उतारे पार थींदासीं, असांखे हमेशह उन ॻाल्हि जी गणती करणु खपे। माता रानी हमेशह जॾहिं बि को अवतार वरितो आहे, हज़ारे किरोड़े अवतार, कलकत्ता में को अलॻि नाले सां पूॼे थी, राजस्थान में कुझु अलॻि सां, सिंध में कुझु अलॻि सां, इहे शक्ति पीठ माता जा। जिते जिते शक्ति वसे थी उते उते सभिनी जो उद्धार थिए थो। जय माता दी। असांजो जेको विश्वास आहे माता रानी में, माता रानी करे उहो हमेशह बणियो रहे। काफ़ी जेके से संगत वारा हमेशा कंप्लेन कंदा रहंदा आहिनि त साईं असां एतिरी शेवा कयूं था, एतिरी भक्ति कयूं था, एतिरी पूजा कयूं था, पोइ बि असां दुखी छो आहियूं। हालांकि असां उन्हनि माण्हुनि खे ॾिसूं था जेके सॼो ॾींहुं अयाशियूं कनि था, मस्ती में घुमनि था, न पूजा न शेवा, ऐं पोइ बि जेको आहे मस्तु रहनि था लाइफ में। ऐं असां जेके पूजा में आहियूं, शेवा में आहियूं, साधना में आहियूं, विर्त रखूं, कथाऊं कयूं, सुबुह जो उथी करे सिज खे लोटी ॾियूं, तुलसी पूजा कयूं, पूरो 12 महीना पूजा पाठ कयूं था, पोइ बि असांखे दुख संगे। इन जो कारण छा आहे, इन जी वजह छा आहे? ॾिसो बेटा, भगवान विष्णु जे अवतार में श्री कृष्ण भगवान वाज़े तौर सां चवे थो त कर्म ई सभिनी खां वॾो आहे। जेके तव्हां कर्म करे आया उन जे अनुसार ई तव्हांखे जेके से ख़ुशियूं ऐं गमियूं आहिनि संसार में मिलंदियूं। पर जॾहिं असांखे मानिस जनम मिलियो आहे, 84 लख जोड़ियुनि मां ही वाहिद जोड़ी आहे जंहिंमें असांखे एतिरी सोच सम्झ सुध बुध हुजे थी जंहिंसां असां इन रहस्य खे, राज खे सम्झी सघूं त आया असां कीअं पार पवंदासीं। त इन जोड़ी में वेही करे असां पंहिंजो जीवन इहे व्यस्त न कयूं। असांखे खपे त मालिक जी शेवा करे, पंहिंजे अष्ट देव में पूजा में रखी ध्यानु, ऐं उन श्रद्धा सां जेको आहे उनजी पूजा कजे। जॾहिं असां उनजी पूजा कंदासीं, उनजी साधना कंदासीं, त उन देवताउनि जो असांखे आशीर्वाद मिलंदो, ऐं उन आशीर्वाद सां जेको आहे असां पंहिंजो जीवन सफल कंदासीं। जय माता दी, जय राणा सवाई सिंह राठौर की, जय सत्यवतन कीमत राय साहिब की। हमेशह अॼु त ख़ासि करे जाम लेडीज़ वेठी आहे, त लेडीज़ खे हमेशह हिकिड़ी उॾात मिलियल आहे, तो गिला खां सवाइ रहंदियूं कोन्हनि। अच्छा, उन लाइ संत कबीर गिला हमारी जो करे, मित्र हमारा सोही, गिला हमारी जो करे, मित्र हमारा सोई, खुद जीवे नरक में, पाप हमारे धोई। जय माता दी। अच्छा, गिला करण वारो कॾहिं सोचींदो न आहे पंहिंजे बारे में। उन लाइ संत कबीर चए थो त बुरा जो देखन में चलिया, बुरा जो देखन में चलिया, बुरा न मिलिया कोई, अपने आप को खोजा तो मुझसा बुरा न कोई। जय माता दी।
त ॿिए जी गिला करण खां पहिरीं आज़ादु त सोचो असां में केतिरा आइब आहिनि, थोरो शीशे साम्हूं बीहो त पोइ सुठी ॻाल्हि आहे। हमेशह असांखे पंहिंजे मन में शुद्ध वीचार अचणु खपनि।